जी नाज़रीन, जीअं जीअं 15 जनवरी जूं वीडियो इलेक्शनूं वेझे अची रहियूं आहिनि तीअं तीअं इलेक्शन जा जेके प्रोसेस उहो तेज़ सां वधी रहिया आहिनि। हिक तरफ़ रैलियूं आहिनि, जलसा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ मेड़ाका ऐं माण्हुनि खे रुसण पहुचाइण जो सिलसिलो जारी आहे। जंहिं तव्हां मुख़्तलिफ़ माण्हुनि जा व्यूज़ ॾिठा आहिनि। हिन वक़्तु असां यूसी बुक़रा शरीफ़ जे पीपी डिस्ट्रिक्ट काउंसिल जे मेंबर एजाज़ अहमद मंज़ूर पिताफ़ी वटि मौजूदु आहियूं। हुन खां पुछंदासीं त ॿ दफ़ा जेको आहे सो मीडिया इलेक्शन अॻु में ई जेको आहे सो ख़तमु थी चुका आहिनि ऐं हाणे वरी 15 जनवरी था थियनि था, त उन तव्हां कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं त अलाह जो शुक्र अदा कयूं था त ख़ैर सां इलेक्शन ही थी वञणु खपे। उनखां पहिरियों इलेक्शन जेको थियण जो सबबु न जो थियण जो सबबु त आउं सम्झां थो त वाक़ई हिकिड़ी लास्ट डेट ते अची पहुती जंहिंजे करे बारिश जो सबबु थियो आसमानी जेको चेंजिंग अचे थी उन मां माहौल तब्दील थिए थो, उनजे करे इलेक्शन कोन थी सघी। बाक़ी हिन दफ़ा ज़िले हैदराबाद खे ऐं मुंहिंजे ख़्याल में कराची में उते जा MKM जो कुझु मसइला आहिनि। ॿियो वरी दादू ज़िले में ॿोॾियो वॾो मसइलो आहे जिते वाक़ई अञा ताईं स्कूल पाणी हेठि अची वेठा आहिनि या को माण्हुनि जा कस जा ॻोठनि जा कोन्हे, ताकी वोटर नथा करनि। उन में शायदि इहो डिस्कस हले पियो। न त असांजी पीपल्स पार्टी जो शौक़ु आहे त इलेक्शन थियणु खपे, पर इंसान जो हिकिड़ी रियलिटी आहे जेका हक़ीक़त आहे जंहिंजो सबबु सभिनी खे ख़बर बि आहे। बाक़ी कुझु मीडिया वारा पंहिंजे हिसाब सां बयानु ॾियनि था, असांजे सियासतदान कुझु पंहिंजे हिसाब सां खणनि था। बाक़ी हिन वक़्तु इनशाला टंडोलाया जे हिसाब सां ऐं सम्झो तक़रीबन 8 खां 10 मेंबर त असांजे डिस्ट्रिक्ट काउंसिल जा मेंबर आज़ादु इंडिपेंडेंस खटे अची पंहिंजे रिज़ल्ट उन्हनि खे मिली चुकी आहे। बाक़ियुनि ते आउं सम्झां थो फॉर्मेलिटीज़ आहे, अलाह कंदो त बहितरी बि थींदी इनशाला। क़ौम जो साथ रहियो त इनशाला वक़्तु दूर परे कोन्हे असांजो बिलावल वज़ीर आज़म इनशाला 2023 जो वज़ीर आज़म इन मुल्क जो थींदो। यानी अटो लटो ऐं मकान बेशक आहे त आउं सम्झां थो साल में असांजे हर यूसी में 10 घर बेनिसाब जे स्कीम में अचनि था। अटे जी अॼु बि जेकॾहिं पूरी दुनिया जी लहर में सभिनी खे ख़बर, इंटरनेशनल मीडिया हर को ॾिसे थो। बाक़ी सियासी चमकाइण जे लाइ हर को चवे थो त बाबा अटो 150 रुपया किलो, पर दुनिया में 150 रुपया किलो थियो आहे त पाकिस्तान में थियो आहे। पर सिंध सरकार पंहिंजे तहत मुंहिंजे ख़्याल में त इहो 2400 रुपया तक़रीबन मण बीहे थो या 2600 रुपया इन मैक्सिमम फिगर में माण्हुनि खे उते हर यूनियन काउंसिल ताईं गाॾियूं मोकिले पिया ॾियनि, उन्हनि माण्हुनि खे अटो पहुचाइण जी कोशिशि कनि था। इलेक्शन यानी हमेशह फेयर थियनि था। बाक़ी कुझु वक़्त जे लाइ जीअं आउं सम्झां त अरबाब रहीम पंहिंजी इलेक्शन कराई जंहिंमें पूरी सिंध जेको अरबाब साहिबु खटे, हाणे अरबाब पंहिंजी ज़िलो नथो खटे सघे, इनखे चइबो आहे धांधली। पीपल्स पार्टी सिंध जी न पर पाकिस्तान जी पार्टी आहे ऐं पूरी दुनिया में उनजी मक़बूलियत आहे, उनजो हमेशह वोट हमेशह रहे थो। पर कंहिं ज़िले में कंहिं इलाइक़े में को दादागिरी जे हिसाब सां जीअं असांजे पीर साहिब पघारे वारनि जा कुझु इलाइक़ा आहिनि जिते हुनजी मनमानी हलंदी, उहे असांखां सीटूं वेंदियूं। हाणे उहे सीटूं पीपल्स पार्टी वटि अचनि थियूं। आउं सम्झां थो बाबा मुल्क जा हालात वाक़ई महांगाई ते विया आहिनि, पर आउं सम्झां अॼु बि पीपल्स पार्टी जो वर्कर हुनजो MNA MPs पंहिंजे मिनिस्टर वज़ीर अला ताईं या असांजो आसिफ अली ज़रदारी साहिबु जेका बि असांजी टीम आहे, ख़ुदा गवाह हू पंहिंजे तक जे इलाइक़नि सां बाक़ाइदे ॾींहुं ब ॾींहुं राति हुजे या ॾींहुं पंहिंजे तक सां ताउन रखनि था। हींअर बि असांजे इलाइक़े में जेको ॿोॾ आई न, तव्हां मीडिया टंडोलायर जी ख़ूब आहे त हिकिड़े ॾींहुं को आया 5-5 ॿ नोट ॾेई जीअं हमारा विया आहिनि, वरी मोटिया कोन। अलाह शुक्र आहे जिन माण्हुनि चयो त असांखे तकलीफ़ आहे हुननि जे लाइ बि कोशिशि कयूं। जिन माण्हुनि चयो त असां कुझु मिलणु कोन आया, तव्हां पीपल्स पार्टी जा इक़्तिदार में तव्हां खणी एशियन में विया, पर जेके असांजा अपोज़िशन लीडर असां वटि दीदार बि कोन करायूं, न त मिली वञनि न त अहसास थियो ही बि रहनि था। यानी पीपल्स पार्टी जे हिसाब सां आउं सम्झां थो त तव्हां मीडिया जे फोकस कंदो त अगरि बिरादरी जा जेके मौजूदु आहिनि हिते क़ौमूं काउंट कबियूं आहिनि त बाबा वॾी वॾी बिरादरी जेके ख़ासि केली आहिनि या बुकेरा बिरादरी आहे, पिताफ़ी बिरादरी आहे या लिगारी आहिनि, बहरहाल जरवार बिरादरी आहे या गैर मुस्लिम आहिनि या मुस्लमान आहिनि, चौधरी बिरादर्स आहिनि, टोटल आउं सम्झां त पीर हुजनि सैयद हुजनि गैर सैयद आहिनि, आउं सम्झां सभई मौजूदु माण्हू जेके ज़िम्मेवार माण्हू आहिनि उहे तव्हांखे सभु असांजी पूल में गॾु हलनि था। पंहिंजे कचहरियुनि में हू वोट वठण में असां सां गॾु बीठा हूंदा आहिनि, ॾियण में न। असीं चवंदा आहियूं त पहिरीं त इंसानु पंहिंजे इल्म खे वठे, इल्म सां माण्हू खे ख़बर पवे थी त हीउ असांजो नुमाइंदो सुठो आहे या ख़राबु, न की ही माण्हू कचहरियुनि में माण्हू महसूसु करे। छो जो असांजे सिंध में असांजो नौजवान, असांजो बुज़ुर्ग, असांजो ॿार, असांजो उस्ताद इन में सभिनी पंहिंजी कोताही जो मुज़ाहिरो कयो। ऐं सम्झां थो जेकॾहिं इहा कोताही असांजे मुल्क मां निकिरी वञे, इल्मु अची वञे त आउं सम्झां असांजो मुल्क कंहिं क़िस्मत खां, कंहिं ख़्याल खां, कंहिं मौसम खां बुखियो कोन्हे। पर सची आहे त असां वटि इल्म जी खोट आहे ऐं जंहिंमें असां सभई भाईवार आहियूं, तोड़े पार्टी, तोड़े माइट,
तोड़े उस्ताद तोड़े असांजो शागिर्द उनखे सम्झां थो असांजो गॾियल माशरो जेकॾहिं हिक ॿिए खे सहकार कंदासूं त उते इहे शयूं इल्मु अची वियो त जहालत ख़तमु थी त मुल्क में ख़ुदि ब ख़ुदि ख़ुशहाली अची वेंदी।